यजीद जो इहो किरदार आहे हींअर जेकर ख़ुदा न ख़ासा असां मां को अहिड़ो मुब्तला आहे त माना तो यजीद जो फ़ौज जो आहे सदाई असांजो थो मौला हुसैन जो थो मौला मेहदी अलैहिस्सलाम जो सदाई थो ॿियो कम यजीद वारा अथसि को चवण वारो कोन्हे को हिनजी ॻाल्हि ॿुधी कोई हर को पंहिंजी मर्ज़ी में मगन लॻो पियो आहे हाणे इन उनवान सां मां वञे साम्हूं अर्ज़ु कया न मां जेका रिवायत वञे साम्हूं अर्ज़ु कई आहे त जनाबे सईदा सकीना इन उनवान सां असांखे ॾिसणो इहो आहे त जनाबे सईदा सकीना इन ॻाल्हि खे वाज़िह करण जे लाइ मां जनाबे ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो कौल वञे साम्हूं अर्ज़ु कयो आहे जनाबे ज़ैनब सलामुल्लाह अलैहा फरमायो त मुंहिंजे बाबे जो दीन अल्लाह जो दीन आहे मुंहिंजे भाउ जो दीन अल्लाह जो दीन आहे उन दीन ते हली करे तूं हींअर मुस्लमान बि पाण खे सॾाए इन करे तोखे हक़ न आहे जो तूं कुझु करे सघे मगर हाणे तारीख़ में ईअं लिखियो आहे त जनाबे सकीना सलामुल्लाह अलैहा जॾहिं न इहो इशारो कयईं जनाबे ज़ैनब खे चंबड़ी पई आख़िर में जनाबे सईदा सकीना सलामुल्लाह अलैहा इहो फरमाए पोइ जनाबे ज़ैनब सलामुल्लाह अलैहा बि इहो यजीद खे जवाबु ॾिनो मगर नसरानी जेको हुयो न उहो होशियारु थी वियो त केरु आहे नसरानी चए थो त केरु आहे यजीद खां पुछे थो त ही केरनि जिन तोखे पंहिंजी मिलत खां कढी छॾियो जेकॾहिं असांखे कनीजी में ॾींदे त हिननि जी मिलत मां निकिरी वेंदे केरनि जॾहिं हुननि खे ख़बर पई न त रसूल जी न्याणी जी औलाद रसूल जी न्याणी जी औलाद त यजीद खे चवंदो शर्म नथो अचे असांजे इलाइक़े में हिकिड़ो हज़रत ईसा जे घट जो सुम्ह आहे असां उन ते अञा ताईं उनजी ताज़ीम था कयूं उते वञूं था हर दफ़ा तुंहिंजी ऐं रसूल हिननि जे विच में न्याणी जो फ़ासिलो रसूल जी न्याणी खे ईअं रुसवा करे छॾियो अथई जनाब सईदा सकीना सलामुल्लाह अलैहा जी ॻाल्हि खे ॿुधी करे हू नसरानी वियो आहे ॿिए खां तलवार वठी जे हथ सां इशारो कयो न कपे हथ खणी आयो आहे इमाम सजाद मौला मूंखे ख़बर न हुई त तव्हां रसूल जी न्याणी जी मूंखे इहा ख़बर न हुई त तव्हां रसूल जी न्याणी जी औलाद आहियो मूंखे माफ़ी खपे जनाब हथ पंहिंजो कपे जनाब सजाद वटि खणी आयो आहे इमाम सजाद अलैहिस्सलाम हुनजे हथ खे हथ ते रखी हथ घुमाए दुआ घुरी जो हथ बि सही हो सालम थी वियो यजीद फौरन सॾे थो नसरानी खे ॾे वेंदो पंहिंजे मुल्क में मूंखे वञी ख्वार कंदो इनखे वठी अचो इनखे क़त्ल करे छॾियो जनाब सजाद खे अर्ज़ु करे थो रसूलुल्लाह राति मां ख़्वाब ॾिठो त वियो आहियां ईसा जे साम्हूं जनाब रसूल जे साम्हूं रसूल मूंखे सॾियो आहे त हेॾे आहे मां कीअं सम्झां मां ईसाई थी करे रसूल जी ख़िदमत में कीअं थो वञा रसूल फरमायो तूं सुभाणे मूंसां गॾु ख्वाब जो नसरानी ॿुधायो आहे हिन मुंहिंजे यजीद जो जलाद में अची पियो थो इमाम अलैहिस्सलाम फरमायो तुंहिंजो ख्वाब सचो आहे रसूल जी हाल ते तो रहम करे रसूल जी पार्टी में जमात में अची वियो हाणे तोखे रसूल सॾे थो हा इहो तुंहिंजो रसूल जो सॾ थी वियो अॼु वञ रसूल ॾे रसूल खे वञी ॿुधाए चवंदी या रसूल अल्लाह या रसूलुल्लाह तुंहिंजे हाल में अहिड़ी तरीक़े सां होशियार मिजाज फेराए पियो वञे को पुछण वारो कोन्हे को हर शरीफ़ हर कमीनो हिननि खे ॾिसण थो अचे होॾो वॼा वॼाए सॾनि पिया था अचो असीअनि जो तमाशो ॾिसो अचो अचो अची असीरनि जो तमाशो ॾिसो सॾनि था पिया माण्हू हर शरीफ़ हर कमीनो अची हिननि खे ॾिसे थो पोइ मौला सजाद अलैहिस्सलाम फरमाए थो जॾहिं न हिननि शरीफ़नि जो धुन वॼा वॼाए हिननि खे सॾनि पिया था अचो असीरनि जो तमाशो ॾिसो इमाम सजाद फरमाए थो जॾहिं अचनि पिया न इहे तमाशबीन हुननि खे घुराए थो वञे पियो त अची हाल में जो तमाशो ॾिसो मगर जॾहिं हिते अचनि पिया ॾिसनि पिया त मौला हुसैन अलैहिस्सलाम नोके नेज़ा ते क़ुर जी तलावत थो करे वरी जो पुछनि पिया त हिननि जो सालार केरु आहे ॿुधाइनि पिया त सालार सजाद हाणे जॾहिं सजाद फरमायो त मूंखे ॾिसनि पिया त मूंखे रत जा ॻोढ़ा मौला हुसैन नोके नेज़ा ते क़ुर जी तलावत पियो करे इन करे इन मुतवजो थी विया आहिनि पुछनि पिया त केरु आहिनि हक़ीक़त में जेकॾहिं तारीख़ एतबार सां ॾिसंदा त अरबे जी असील में वॾियूं मसइलतूं कई मुस्लमान थिया
हाणे इन करे अहल बैत अलैहिस्सलाम जे मशहूर खे ॾेखारे मौला सज्जाद बि फरमाए तूं हल नाना खे ॿुधाइजांइ जी हवालो ॿुधाइजांइ त तुंहिंजे अहल बैत जो हीअ हाल आहे शहर में शहर पहिरायो वञे असां इमाम सज्जाद अलैहिस्सलाम इहो ॿुधाइण खां सभिनी माण्हुनि खे ॿुधाए थो त असां केरु आहियूं क़ुरान जूं आयतूं पढ़ी इमाम सज्जाद अलैहिस्सलाम सभिनी खे सम्झायो आहे सयालमुल लज़ीना ज़लमू या हुसैन